अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 11 जुलाई 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारे। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। जसाफ़ सिंध यूनिवर्सिटीअ जो सदर सकलैन सिंधी खंभिजी वियो। क़ौमी कारकुननि जी गुमशुदगी ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो बि जारी। राणीपुर में कारकुननि जो एहतजाजी मुज़ाहिरो। हुकूमत मुसलसल कानून में तरमीम करण लॻी। सदर जी मंज़ूरी सां वर्चुअल असासा रेगुलेटरी अथॉरिटी ऑर्डिनेंस लागू। कारपोरेट इदारे जी हैसियत सां अथॉरिटी मिल्कियत रखी ख़रीद ऐं विकिरो करे सघंदी। मीरपुर बठोरे जो फ़ौत ॼाणायल मख़वी ज़िंदा निकितो। 50 लख रुपया भुंग तलब। सिंधु में चाढ़ गुड्डू वटि निढी बोर्ड डिक्लेयर। डेल्टा में सोकहड़ो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण वारो सिलसिलो अञा ताईं ख़तमु न थियो। जसाफ़ सिंध यूनिवर्सिटी जे सदर सकलैन सिंधी खे खंभे गुम कयो वियो। एटीसी कोर्ट हैदराबाद वन जी आर कॉलोनी वटां सिविल कपिड़नि में रियासती इदारनि जा अहलकार सकलैन सिंधी खे खंभे खणी विया। सियासी समाजी धुरियुनि पारां सकलैन सिंधी जे खंभजण जी मज़मत कई वई। जॾहिं त जबरी गुमशुदियुनि ख़िलाफ़ अॻु में बि एहतजाज हलंदड़ आहिनि। राणीपुर में पिणु काल्ह एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जसाफ़ सिंध यूनिवर्सिटी जामशोरे जे सदर सकलैन सिंधी खे दहशतगर्दी टोड़ अदालत हैदराबाद जे गेट वटां खंभे गुम करण ख़िलाफ़ राणीपुर में जसकम जसाफ़ आरिसर जे कारकुननि नादर भेलार ऐं साजिद मगरियो जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते प्ले कार्ड खणी बीठल अॻुवाणनि जो चवणु हो त सिंध में क़ौम परस्तनि ख़िलाफ़ अणअलानियल ऑपरेशन जारी आहे। केतिरा ई क़ौमी कारकुन केतिरनि ई सालनि खां जबरी तौरु खंभे गुम कया विया आहिनि। हुन चयो त जसाफ़ सिंध यूनिवर्सिटी जामशोरे जे सदर सकलैन सिंधी खे पिणु बिना सबब जे खंभे गुम कयो वियो आहे, जेका सरासर इंसानी हक़नि जी लताड़ आहे। हुन चयो त सकलैन सिंधी समेत खंभे गुम कयल समूरनि क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी डॉक्टर नज़ीर खोखर, नादर भेलार, साजिद मगरियो, हाकिम भेलार, सजाद हिंगरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी नायब सदर सत्तार रिंद, मरकज़ी अॻुवाण नूर नबी पलीजो ऐं कादर भुट्टो पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त आइन कानून ऐं अदालतूं फ़क़्ति ॾेखाव ख़ातिर आहिनि। वॾेरनि, सरदारनि, जागीरदारनि, हुक्मराननि सिंध खे पथर जे दौर में पहुचाए छॾियो आहे। सिंध में वहशी इंसान दुश्मन रीतनि खे जीआरियो वियो आहे। जदीद दौर में बि साख लहे बाह मां गुज़ारण वारा फ़ैसिला कया वञनि था। पीपल्स पार्टी वॾेरनि ऐं सरदारनि जी सरपरस्ती करे क़बाइली दहशतगर्दी खे हथी ॾिनी आहे। अदालती हुकुमनि जी भंजकड़ी कंदे सरकारी सरपरस्ती में जरगा कया वञनि था। सिंध अंदरि आइनी कानून खे मुअतल कयो वियो आहे। अगवा इंडस्ट्री खे सरकारी सतह ते हथी ॾिनी वई आहे। सिंध जो को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। ॿिए पासे सरकारी मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मंझताल 21 जुलाई ते इस्लामाबाद में ऐवान सदर अॻियां अलानियल धरणे जी हिमायत कंदे अवामी तहरीक जे अॻुवाणनि चयो त पघारनि ऐं पेंशन में घुर्बल वाध मुलाज़िमनि जो बुनियादी हक़ आहे। ॻाठे टोड़ महांगाई खे नज़र में रखंदे 17 ग्रेड खां हेठि जे समूरनि मुलाज़िमनि जी घटि में घटि 50% पघार वधणु घुरिजे। सिंध सरकार फ़ौरी तौरु मुलाज़िमनि जा मुतालबा मंज़ूर करे। कोठड़ी में STP पारां इस्पताल में बुनियादी सहूलियतनि जी अणहूंद ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी मरकज़ी अॻुवाण गौतम चन्ना, पीर गंबल शाह, यूनस ओठो, दीदार बुघियो, ख़ालिद मीराणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त
अस्पताल में ईंदड़ दवाउनि ऐं बजट जी जांच कराई वञे। अस्पताल में डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट खे बि ख़तमु करायो वञे। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे ज़ेर हितमाम हिकु सूबाई कॉन्फ्रेंस सिंध में इंसानी स्मगलिंग, जबरी मुशक़त ऐं ॿारनि जे तहफ़ुज़ जे उनवान सां हैदराबाद में थी गुज़रे, जंहिंमें सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरपर्सन इक़बाल डेथो, SSP इन्वेस्टिगेशन हैदराबाद अब्दुल्लाह मेमण, लेबर खाते जे एडिशनल डायरेक्टर ग़ुलाम सरवर ओतीरो, वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट जे डिप्टी डायरेक्टर ख़ालदा सुमरो, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे डिप्टी डायरेक्टर फातिमा नाज़, शफ़क़त अली सोलंकी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरपर्सन इक़बाल डेथो कॉन्फ्रेंस में हुकूमत खां मुतालबो कयो त सिरनि जे बठण ते कमु कंदड़ मज़दूरनि जी भलाई लाइ हिकु ख़ुसूसी एंडोमेंट फंड क़ाइमु कयो वञे त जीअं कमज़ोर पोहितनि जी मदद खे यकीनी बणाए सघिजे। हुन पोहितनि जे हक़नि लाइ कमु कंदड़ तनज़ीमनि जे मुसलसल कोशिशनि खे साराहियो। इक़बाल डेथो ताज़ो ई सिंध हुकूमत पारां जारी कयल सिंध चाइल्ड लेबर सर्वे जो हवालो ॾिनो, जेको अटकल 2 ॾहाकनि खां पोइ शाया थियो आहे। हुन उन रिपोर्ट खे समूरे स्टेक होल्डरनि लाइ हिकु लाज़मी मुतालियो करार ॾिनो। हुन चाइल्ड वर्क ऐं चाइल्ड लेबर जे विच में फ़र्क़ु खे वाज़िह कंदे चयो त चाइल्ड लेबर अहिड़ो इस्तेसाली कमु आहे जेको ॿारनि खे तालीम, सिहत ऐं तरक़ी जहिड़नि बुनियादी हक़नि खां महरूम करे थो, ख़ासि तौर ते जॾहिं उहे ख़तरनाक सनअतुनि में कमु करे रहिया हुजनि। हुन चयो त कर्ज़ जे बुनियाद ते ॿारनि खां कमु कराइणु, जबरी मुशक़त ऐं सिरनि जे बठण, माहीगीरी, लूण जे खाणनि, चूड़ियूं ठाहिण ऐं कालीन जहिड़ियूं सनअतूं ख़ासि तौर ते ॻणती जोॻियूं आहिनि। हुन सूबाई खातनि, अदलिया ऐं सिविल सोसाइटी जे विच में मरबूत कोशिशनि ते ज़ोर भरियो त जीअं ॿारनि खां जबरी पोरियो रोकराए सघिजे। उन लाइ तालीमी बहाली जा मौक़िया फ़राहम कया वञनि त जीअं ॿारनि जे हक़नि जे तहफ़ुज़ खे फ़रोग़ ॾेई सघिजे। सिंधियन नेशनल कांग्रेस कराची पारां पिणु जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ कराची में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कराची में कयल एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी सारंग जोयो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि जबरी तौरु क़ौमी कारकुननि खे खंभण जी मज़मत कई ऐं पंहिंजे ख़िताब में अॻुवाणनि चयो त असां सम्झूं था त अहिड़े क़िस्म जी रियासती ॾाढ इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे, जेका न सिर्फ़ु गैर क़ानूनी आहे पर जमहूरी असूलनि जी बि लताड़ आहे। सिंध नेशनल कांग्रेस मुतालबो करे थी त सकलेन सिंधी समेत सभिनी जबरी तौरु गुम कयल क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। नामियारे लेखक ऐं दानिश्वर नसीर मेमण चयो आहे त चौमासे जे मींहं में नंढियूं ग़लतियूं वॾनि हादसनि जो कारण बणिजण थियूं। डिज़ास्टर मैनेजमेंट जी साइंस में इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वेंदो आहे त घणो करे नंढियूं कोताहियूं वॾा सान्या पैदा कंदियूं आहिनि। 2022 जे बरसाती ॿोॾि दौरान सटियल हिकु ॻोठ में माण्हुनि हिकु घरु ॾेखारियो जंहिंजी छित जा निसारा प्लास्टिक जे थेलियुनि ऐं किचिरे फासण करे पाणी निकाल न करे सघिया। घर धणियुनि खे पोइ पतो पियो त 3 ॾींहंनि में तूफ़ानी मींहुं सबबि संदन छित मथां पाणी जी चादर ठही वई। उहो पाणी सिमो करे भितियुनि अंदरि वियो, उन सां सॼो उॾो ई ढांचो अंदरां खोखलो थी वियो। नेठि उहो घरु फहिको करे किरी पियो ऐं जानी नुक़सानु थियो। बारिशनि जी मुंद में छितियुनि तां पाणी जे निकाल ते अखि रखणु ज़रूरी आहे। उन सां गॾोगॾु निसारनि जी पिणु सफ़ाई ज़रूरी आहे। नसीर मेमण चयो आहे त नंढियुनि ॻाल्हियुनि ते लाज़मी तौरु ख़्यालु रखियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी वर्चुअल स्ट्रेस रेगुलेटरी अथॉरिटी ऑर्डिनेंस 2025 जारी करे छॾियो। उहो ऑर्डिनेंस सॼे मुल्क में लागू थींदो ऐं फ़ौरी तौर ते लागू थींदो। अथॉरिटी कॉर्पोरेशन बॉडी हूंदी, केस दाख़िल करे सघंदी। ऑर्डिनेंस मूजिबि अथॉरिटी जा मालिक मिल्कियत ख़रीद ऐं विकिरो ऐं मुआइदा करे सघंदा। अथॉरिटी जी हेड ऑफिस इस्लामाबाद में हूंदी ऐं किथे बि रीजनल ऑफिसूं क़ाइमु करे सघंदी। अथॉरिटी वर्चुअल असासन ऐं सर्विस फ़राहम कंदड़नि लाइ लाइसेंस जारी मुअतल रद्द करे सघे थी। अथॉरिटी वर्चुअल असासन जी निगरानी ऐं रेगुलेशन लाइ ज़ाब्ता ठाहींदी।
ऑर्डिनेंस में चयो वियो आहे त अथॉरिटी मनी लॉन्ड्रिंग ऐं दहशत गर्दन जी माली मदद रोकण लाइ क़दम खणंदी। अथॉरिटी खे तहक़ीक़ाती इख़्तियार, तादीबी कारनामा ऐं ॾंडा हूंदा। अथॉरिटीअ जे मामलनि खे संभालण लाइ हिकु बोर्ड हूंदो जेको अथॉरिटीअ जो आला तरीन पॉलिसी साज़ इदारो हूंदो। ऑर्डिनेंस मूजिबि अथॉरिटी बोर्ड जो चेयरमैन, 2 मेंबर नाणे वारी वज़ारत ऐं कानून वारी वज़ारत मां हूंदा। बोर्ड पंहिंजी मंज़ूरी सां वधीक मेंबरनि खे सलाहकार तौरु शामिलु करे सघे थी। अथॉरिटीअ जे बोर्ड जो चेयरमैन ऐं गैर सरकारी मेंबर जो मुदो 3 साल हूंदो। को बि शख़्स मजाज़ी असासनि सां लाॻापियल ख़िदमतूं मुहैया करण लाइ लाइसेंस खां सवाइ कमु न कंदो। लाइसेंस खां सवाइ कमु कंदड़ शख़्स जुर्म जो ॾोही हूंदो जंहिंजी सज़ा ॾंड सां आहे। हिकु शख़्स जेको लाइसेंस हासिलु करणु चाहे थो मुक़ररु कयल फ़ीस सां अथॉरिटी ते लागू थींदो। ऑर्डिनेंस में चयो वियो आहे त अथॉरिटी दरख़्वास्त ॾींदड़ जी माली इंतिज़ामी सलाहियत ऐं क्रिमिनल रिकॉर्ड जी खोट खे जाचींदी। अथॉरिटी ज़ाब्तनि जी भञकिड़ी, माली इस्तेहकाम में नाकामी ते लाइसेंस रद्द करे सघे थी। सिंध में इंतिज़ामी नाअहली सबबि कुझु मिंटनि जी बरसाति शहर ॿोड़े छॾिया। केतिरा ई फीडर ट्रिप मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो। रोडनि रस्तनि ऐं हेठाहीं वारनि इलाइक़नि तोड़े घरनि में पाणी बीहजी वियो। गर्मी जो ज़ोर टुटण सबबि मौसम बि ख़ुशगवार बणिजी वई। जैकमाबाद में इंतिज़ामी नाअहली सबबि कुझु मिंटनि जी तूफ़ानी बरसाति शहर खे ॿोड़े छॾियो। रोड रस्ता तलाव में तब्दील थी विया। रस्तनि तोड़े घटियुनि में गोॾे जॾो पाणी बीहण सबबि शहरियुनि खे अच वञ में सख़्तु तकलीफ़ ॾिसणी पई। लाड़काणे शहर में पिणु तूफ़ानी बरसाति सबबि SSP चौक, मीरो ख़ान चौक, सुभानला चौक, सर्किट हाउस रोड समेत ॿिनि इलाइक़नि में बरसाती पाणी तलाव जी सूरत में बीहजी वियो। बरसाति दौरान ज़िले इंतिज़ामिया तोड़े म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे अमले तरफ़ां जोगा इंतिज़ाम न हुअण करे शहरियुनि खे ॾुखियायूं ॾिसणियूं पियूं। ॿिए पासे बरसाति दौरान शहर जे अक्सर इलाइक़नि में बिजली पिणु बंदि रही, जंहिं करे शहरियुनि खे ॾुखियायूं ॾिसणियूं पियूं। कंबर में इंतिज़ामी नाअहली सबबि बरसाती पाणी शहर जे रोडनि रस्तनि ऐं बाज़ारनि में तलाव जी सूरत में बीठल आहे। बरसाती पाणी म्यूनिसिपल कमेटी ऑफिस खे बि पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। कंबर में अधु कलाक जी बरसाति पवण सबबि म्यूनिसिपल इंतिज़ामिया जी पत वाइखी थी वई। माहिवार किरोड़ें रुपयनि जी बजट हूंदे बि शहर मुकमिल तौरु तबाही जो ॾेख ॾियणु लॻो। शहर जे नालनि जो ड्रेनेज सिस्टम मुकमिल नाकारा हुजण सबबि बागोदेरो बाईपास, बिरोही मोहल्ला, बस स्टॉप, नसीराबाद ऐं ॿिनि इलाइक़नि में पिणु पाणी बीहजी वियो। बरसाति खां पोइ कंबर शहर जी बिजली बि ग़ाइबु थी वई। वार में पिणु तेज़ बरसाति सबबि शहर जा अक्सर इलाइक़ा पाणी हेठि अची विया। सिविल अस्पताल जे एमरजेंसी वार्ड आॾो पिणु गोॾे जॾो पाणी बीहण सबबि मरीज़नि खे अच वञ में ॾुखियायूं पेश अचणु लॻियूं। दादू, प्यारो स्टेशन, फुलजी स्टेशन, पाट, सीता रोड, कक्कड़, केनशाह ऐं मेहड़ में पिणु तेज़ तूफ़ानी बरसाति पई। मीरपुर बठोरे जो मग़वी गुलण ठाराणी जेरो निकितो। वारसनि सां मग़वी जो फ़ोन ते राबितो। गुलण ठाराणी चयो त ज़िंदा आहियां, पैसा ॾेई मूंखे छॾायो। मग़वी जे भाउ बिलावल ठाराणी मूजिबि गुलण ठाराणी असां सां फ़ोन ते ॻाल्हायो, चयो त आउं ज़िंदा आहियां। शहरनि ऐं ॻोठनि मां पैसा पिनी बि मूंखे छॾायो। बुंग जा पैसा गॾु करण लाइ अॼु मीरपुर बठोरो शहर में झोली झले हर दुकान तां पिन कंदासीं। यादि रहे त धाड़ेलनि गुज़िरियल ॾींहुं वारसनि खे मग़वी गुलण खे क़त्ल करण जूं तस्वीरूं पिणु मोकिलियूं हुयूं। मुल्क में पवंदड़ बरसातनि सबबि सिंधु दरिया जी सतह में चाढ़ जो सिलसिलो जारी आहे। तरबेला ऐं कोह सलेमान मां ईंदड़ पाणी जा वहिकरा सिंधु दरिया में दाख़िल थी चुका आहिनि। आबपाशी खाते गुड्डू बैराज वटि निढे दर्जे जी ॿोड़ डिक्लेयर करे छॾी आहे। सखर ऐं कोटड़ी बैराज वटि बि पाणी जी सतह में वाध थी आहे। 24 कलाकनि में गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में 80,000 क्यूसिक वाध बाद मथां वहिकिरो 2,54,195 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 2,14,291 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। होॾांहुं पंजाब जे तरबेला, चिश्मा ऐं कालाबाग समेत मुख़्तलिफ़ रस्तनि खां पाणी सिंधु दरिया में दाख़िल थी रहियो आहे, जॾहिं त गुड्डू बैराज वटि निढी ॿोड़ डिक्लेयर थियण बावजूदि पाणी दरियाव जो पेट बि भरे नाहे सघियो। गुड्डू बैराज खां कुझु मुफ़ासिले ते सिंधु दरिया जे पेट में मौजूदु ॿेट बि ज़ाहिर थी रहिया आहिनि।
जॾहिं त गुड्डू बिराज वटां आसानी सां 5 लख पाणी जो वहिकरो गुज़री सघे थो, पर आपाशी खाते जी नाअहली ऐं मुबैना करप्शन सबबि बचा बंदनि जी हालति इंतिहाई कमज़ोर आहे। कणक कमंदई सारियल फसल जी पोखाई लाइ मिलंदड़ लखें रुपयनि जी रिश्वत एवज़ गुड्डू बिराज जे बचा बंद में पाणी चोरी कराइण लाइ लॻायल गैर क़ानूनी पाइप न हटाया विया आहिनि, जॾहिं त घोटकी फीडर ऐं सिंध बेगारी फीडर में केतिरनि ई हंधनि लॻल गैर क़ानूनी पाइप न हटिजी सघिया आहिनि, जंहिं सबबि बचाव बंदनि जी हालति ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वञे, जंहिं सबबि घारे पवण जा इम्कान मौजूदु आहिनि। ॿिए तरफ़ कोटड़ी खां हेठि पाणी न छॾण सबबि इंडस डेल्टा अञा ताईं मुतासिर आहे, जिते सोकहड़ो बरक़रार आहे। सिंध जा समूरा शहर नशे जी लपेट में हुअण सबबि माण्हुनि जूं ज़िंदगियूं ज़हर बणिजी वियूं आहिनि। केतिरा ई नौजवान नशे जा आदी बणिजी चुका आहिनि। नशो ऐं पैसा न मिलण सबबि नशे जा आदी माण्हू क़त्ल जहिड़ा वाक़िया बि सर अंजाम ॾियनि था। झुॾे भरिसां नशे लाइ पैसा न मिलण ते जवाबदार ॻोरहारी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। झुॾे जे इलाइक़े दड़ेलो मोरी में नशे लाइ पैसा न मिलण ऐं घरू अणबुण तां जवाबदार अली नवाज़ कुराई पंहिंजी ॻोरहारी ज़ाल 28 सालनि जी फरज़ाना खे कुहाड़ियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। हैदराबाद जे साइट एरिया जी शाह लतीफ़ कॉलोनी में 2 ॿारड़ा गंदे पाणी जे खॾे में ॿुॾी फ़ौत थी विया। 3 सालनि जी सैर फातिमा धीअ मोहम्मद काशिफ़ ऐं 3 सालनि जो मोहम्मद पुटु ज़फ़र गंदे पाणी जे खॾ में ॿुॾी फ़ौत थिया। झिरक थाणे जी हद बेलो वीरान में 1 महीने खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि बेदर्दी सां क़त्ल थियल खोसा बिरादरी जी रज़िया खोसो ऐं संसद धीअ अज़ीज़ा खोसो जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ु एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी ग़ुलामुद्दीन खोसो, नाबीन माणक खोसो, औरत बशीरा खोसो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त ज़ालिमनि वॾो ज़ुल्म कयो आहे, घर उजाड़े छॾियो आहे। 1 महीनो 6 ॾींहं गुज़रण बावजूदि जवाबदार गिरफ़्तार नाहिनि कया विया। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे परेशानियुनि खां बचायो वञे। मलकाणी शरीफ़ में पिणु स्कूलनि जे शागिर्दनि खे वज़ीफ़ो न मिलण ख़िलाफ़ु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी शफ़ी मलकाणी, रवि मेघवाड़, सुरेश कुमार ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त बेफ़ार्म ठहिराए जमा बि कराया आहिनि। हाज़िरी मोकिलण वारो बिस्प जो नुमाइंदो हाज़िरी वठण लाइ स्कूलनि में नथो अचे। ख़ानगी स्कूलनि जे शागिर्दनि खे वज़ीफ़ो मिले पियो, सरकारी स्कूलनि जा काफ़ी शागिर्द वज़ीफ़े खां महरूम आहिनि। हाज़िरी मथे न वञण करे ग़रीब मुस्तहिक़ शागिर्द हक़ मिलण खां महरूम बणियल आहिनि। ओडेरे लाल स्टेशन में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ु ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। आमिर हिंगोरो, ग़ुलाम मुर्तज़ा हिंगोरो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस आवाम खे तहफ़ुज़ ॾियण में मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी आहे। लॻे ईअं थो त ॼण थाणे ते पुलिस मौजूदु ई नाहे, जंहिं करे इलाइक़ो बदमनी जे वर चढ़ियल आहे। पुलिस सिर्फ़ु मनशा जी उगाड़ी में मसरूफ़ आहे। इलाइक़ो चोरनि ऐं फुरनि जे रहम करम ते छॾियो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते बदमनी ते ज़ाब्ते लाइ क़दम खंया वञनि। ख़ानगी कंपनी में 15 सालनि खां कमु कंदड़ 19 पका मुलाज़िम बिना जवाज़ नौकरियुनि मां ख़ारिज कया विया आहिनि। मुलाज़िमनि कंपनी इंतिज़ामिया ख़िलाफ़ु रज़ाकाबाद में क़ौमी शाहराह ते एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो पिणु कयो, जॾहिं त उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त बरतरफ़ी जे करे फ़ाक़ा कशी जो शिकार आहियूं, बिना कंहिं सबब जे असांखे बरतरफ़ कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त ख़ानगी कंपनी इंतिज़ामिया ख़िलाफ़ु कार्रवाई करे असांखे ॿीहर बहाल करायो वञे। जुंग शाही में ॻोठाणनि बुनियादी सहूलियतुनि जी अणहूंद ख़िलाफ़ु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो।
ॻोठ जानमंद जोखियो ऐं ॻोठ गाज़ी ख़ान जोखियो जे रहवासियुनि प्रेस क्लब जुंगशाही अॻियां सख़्तु एहतजाज कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि नबी बख़्श जोखियो, अब्दुरज़ाक जोखियो, नूर मोहम्मद, शेर अली ऐं ॿियनि चयो त असांजा ॻोठ बुनियादी सहूलियतुनि खां मुकमिल तौरु महरूम आहिनि। असांजे ॻोठनि तरफ़ ईंदड़ रस्तो मुकमिल तबाह आहे। जितां कंहिं एमरजेंसी में को मरीज़ खणी अचूं था त इस्पताल पहुचण खां अॻु में ई फ़ौत थी वञे थो, छाकाणि त ॻोठनि खे डिस्पेंसरी जी बि सहूलियत मुयसरु न आहे, न वरी पीअण जे साफ़ पाणी जी का सहूलियत आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते असांखे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। सूबे देरे में मच्छी विकिरो कंदड़ पोरितनि खां मंथली जे घुर ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। वापारी हिम्मत मल्लाह, बसर मल्लाह, अली गुल, ज़ुल्फ़कार, जुमन अलहरखियो ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाणनि जो चवणु हो त मच्छीअ विकिरो कंदड़ पोरित आहियूं ऐं सिंध हुकूमत फ़िशरीज़ खाते खां लाइसेंस बि रखंदड़ आहियूं। मुख़ालिफ़ अगड़ा शहर जो रवासी अयूब मल्लाह ऐं ॿिया भतो घुरी रहिया आहिनि। न ॾियण ते जान खां मारण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं पियूं वञनि। हुन चयो त धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे मच्छी विकिरो करण जी इजाज़त ॾिनी वञे। सिंध में म्यूज़िक टीचरनि खे अञा ताईं ज्वाइनिंग न मिली सघे। आल सिंध म्यूज़िक टीचर एसोसिएशन पारां ज्वाइनिंग न मिलण ख़िलाफ़ हैदराबाद में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी ज्वाइनिंग ॾियण लाइ नारेबाज़ी कंदा रहिया। मुज़ाहिरे जी अॻवानी कामरान चांडियो, शाहिद सोलंगी, बादशाह बोज़दार ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि चयो त 319 म्यूज़िक टीचरनि खे ऑफर ऑर्डर ॾिना विया पर खेनि ज्वाइनिंग नथी ॾिनी वञे। उन्हनि IBA जी टेस्ट पास कई हुई पर उन जे बावजूदि खेनि नौकिरीअ जी ज्वाइनिंग जी इजाज़त नथी ॾिनी वञे। संदन मुआशी इस्तेसाल थी रहियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त खेनि ज्वाइनिंग ॾेई परेशानी मां निजात ॾियारी वञे। दड़े भरिसां क़ौमी कारकुन ऐं उस्ताद मोहम्मद शरीफ़ सुमरो जी पहिरीं वरसी मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौम परस्त तनज़ीमुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। शरीफ़ सुमरो जे इनक़लाबी जदोजहद खे ज़बरदस्त ख़िराज पेश कयो वियो। दड़ो भरिसां क़ौमी कारकुन ऐं उस्ताद मरहूम मोहम्मद शरीफ़ सुमरो जी पहिरीं वरसी जे मौक़े ते तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंखे ख़िताब कंदे GS सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़ौहर चयो त शरीफ़ सुमरो हिकु बहितरीन सियासी कारकुन ऐं उस्ताद हुजण सां गॾु साईं GM सैद जो पोइलॻ हो। हुन शागिर्दनि खे निसाबी तालीम ॾियण सां गॾु उन जे ज़हननि में साईं GM सैद जे फ़िक्र जो सोझरो ऐं उन जे दिलनि में धरती सां मोहबत जी रोशनी पैदा करण जी कोशिशि कई। उन मौक़े ते वरसी तक़रीब खे मोहम्मद ख़ान पठान, PTLF अॻवान रबरीनो कोंभर, मोहम्मद मूसा सुमरो, अनवर मल्लाह, रियाज़ सुमरो, जमाल नासिर सुमरो, रशीद आज़ाद सुमरो, क़यूम सुमरो, कामरेड शौकत ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। उन खां अॻु क़ौमी कारकुन शरीफ़ सुमरो जी आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर पिणु चाढ़ी वई। ख़ैरपुर जे 3rd एडिशनल सेशन जज अल्ताफ़ हुसैन बजाराणी जी अदालत किंगरी जे ॻोठ पंहार जे रहवासी साजन पंहार तरफ़ां दाख़िल करायल पटीशन खे ॿुधण जोॻो करार ॾींदे अहमदपुर ऐं B सेक्शन थाणे जे SHO खे लेटर जारी कंदे हुकुम ॾिनो त तालके किंगरी जे ॻोठ फ़तह अली चांडियो जे रहवासी फ़याज़ अहमद, नज़ीर अहमद ऐं अताउल्ला चांडियो ऐं ॻाढ़े पुल भरिसां रहंदड़ ग़ुलाम शबीर चांडियो वटि मुबीना बांदी बणायल सनम ज़ाल साजन पंहार खे बाज़ियाब कराए अदालत में पेश कयो वञे। सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी सदर नवीद अब्बास कलहोड़े, एतज़ाज़ गांचे, मंसूर सोढर ऐं हबीब खोसे पंहिंजे गलियल प्रेस बयान में चयो आहे त सिंध जी तालीम खे हथ वठी तबाह कयो पियो वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन वसीले नौकिरियुनि जे विकिरे जी मंडी लॻाई वई आहे। पीपल्स पार्टी सिंध में मेरिट जो जनाज़ो कढी छॾियो आहे। पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत तालीम खाते खे करप्शन जो गढ़ बणाए छॾियो आहे। सिंध में हज़ारे स्कूल बंदि पियल आहिनि। केतिरा ई स्कूल अहिड़ा आहिनि जेके जानवरनि जा वाड़ा बणियल आहिनि। हिकिड़े पासे सिंध जे तालीमी बोर्डनि में हज़ारे रुपयनि एवज़ ग्रेड विकिरो कया पिया वञनि त ॿिए तरफ़ लखें रुपयनि में नौकिरियूं विकिरो कयूं पियूं वञनि, जंहिं सबबु सिंध जा ग़रीब शागिर्द जेके महिनत करे पढ़ाई कनि था उहे पोइ ते रहिजी वञनि था।
पीपल्स पार्टी ॿिनि सूबनि में हुकूमत ठाहिण जी लालच में सिंध जा वसीला लुटाए रही आहे। सिंध जी तालीम बहितर करण बदिरां ॿियनि सूबनि जी तालीम लाइ फंड जारी पई करे। सिंधी शागिर्द तारीख़ मुतालबो थी करे त ॿियनि सूबनि खे फंड जारी करण बदिरां सिंध जी तालीम ते ध्यानु ॾेई तालीम खे बहितर बणायो वञे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ